अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अवांजो पंहिंजो रज़ा आकाश कानाणी। हिन वक़्तु आऊं वलासे जी धरती ते क़ाइमु सिंध जे हिकिड़े मुनफ़र्द तारीख़ी जेल बदीन ओपन जेल जी अंगण में मौजूदु आहियां। सिंध में 1962 में जेको बदीन जेल हिते क़ाइमु कयो वियो हो, उनखां पहिरीं ही जेको तारीख़ी ओपन जेल आहे उहो ठटे में 1960 में क़ाइमु कयो वियो, जंहिंखां पोइ उन वक़्त जी सरकार हिन जेल खे बदीन खां 25 किलोमीटर ॾखण सीराणी शहर जे भरिसां जेको वलासे वारो इलाइक़ो आहे उते हिन जेल खे मुंतक़िल कयो। हीअ जेल 2600 एकड़ ज़मीन ते जेका मुश्तमिल हो, जंहिंखां पोइ 600 एकड़ ॿी ज़मीन मकाद ते ॾेई हिन जेल खे वधीक वसी कयो वियो। अहिड़ी जेल ॿियनि जेलनि खां मुनफ़र्द उन करे आहे जो ॿियनि जेलनि जीअं हिन जेल खे न ॾिठियूं दीवारूं हुयूं, न काल कोठड़ियूं हुयूं, न वरी हिन में कैदियुनि खे क़ैद कयो वेंदो हो। हिते खुले माहौल में कैदियुनि खे रखियो वेंदो हो, जेके उन वक़्तु 1962 खां वठी 80 वारे ॾहाके ताईं 500 खां वधीक कैदी जेके हुआ उन्हनि खे जेको संदनि मज़हबी किताब क़ुर शरीफ़ हुजे, गीता हुजे, उन ते कसम वठी हिन इलाइक़े में हिन जेल में मुंतक़िल कयो वेंदो हो। ऐं पोइ उहे कैदी हिते पंहिंजे फैमिलियुनि सां गॾु हिते रहंदा हुआ। ऐं जेका जेल जी ज़मीन हुई तक़रीबन कोई 2600 एकड़ ज़मीन, उहा आबाद कई वेंदी हुई। सूमरा शाख नाले हिकिड़ी शाख जेको वाह कढियो वियो, जंहिंजे ज़रिए हिते पाणी आंदो वेंदो हो ऐं उन्हनि कैदियुनि खां महिनत जी मुशक़त कराए सारियूं चांवर कणिक ॿियूं सब्जियूं जंहिंमें टमाटा वग़ैरह हिते पोखिया वेंदा हुआ। ऐं पोइ उहे जेके फसल उहे चांवर या उहे जेके सब्जियूं थींदियूं हुयूं उहे सिंध जे ॿियनि जेलनि में कैदियुनि लाइ जेके मोकिलियूं वेंदियूं हुयूं। उनखां पोइ छा थियो जो वक़्तु गुज़रण सां गॾु कुझु अणवणंदड़ वाक़िया थिया। हिकु अहिड़ो वाक़ियो थियो, कारोकारी जो वाक़ियो थियो, जंहिंमें हिते हिकिड़ो कैदी हो फैमिली सां रहंदो हो, उन पंहिंजी ज़ाल सां हिकिड़े ॿिए कैदी खे क़तल करे छॾियो ऐं कुझु कैदी जेके भॼी विया। ऐं उनखां पोइ 1999 में हिन तारीख़ी ऐं क़दीम जेल खे मुकमल तौर ते बंदि कयो वियो। 1999 खां वठी कुझु 2026 ताईं 27 साल खां ही जेल जेको बंदि आहे, पर रिकॉर्ड में मौजूदु आहे। हिते हिन वक़्तु जेको 4 खां 5 जेके सिपाही अञा ताईं मौजूदु आहिनि। ऐं मज़े जहिड़ी ॻाल्हि इहा त हिन जेल खे 1400 एकड़ ज़मीन हितां जे हिकिड़े मक़ामी माण्हू अस्तियो कई हिन शर्त ते त जेसि ताईं हीअ जेल क़ाइमु हूंदो तेसि ताईं उहा ज़मीन हिन जेल जे हवाले हूंदी। पर हाणे जेल हिते असांखे नज़र कोन पियो अचे ऐं उनजे बावजूदि बि उहा ज़मीन उन्हनि खे वापसि कोन कई वई आहे। जेल जी जेका 2600 एकड़ ज़मीन आहे उहा जेका हींअर आबाद कई पई वञे ऐं उन्हनि मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा फसल, जंहिंमें फुटियूं, जंहिंमें टमाटा, जंहिंमें सूरजमुखी साड़ियूं वग़ैरह पोखियूं वञनि थियूं। हाणे उहे फसल उन फसल जी कमाई केॾांहुं थी वञे, बकोल हितां जो जेको ज़रियनि वटां ख़बर पई आहे त उहो जेल खाते खे ई ॾिनी थी वञे, पर लॻे कोन पियो। बहरहाल सिंध जो ही तारीख़ी विरसो, सिंध में पाकिस्तान में फ़क़ति 2 ओपन जेल हुआ, हिकिड़ो बोरेवाला में हो ऐं ॿियो हिते सिंध में बदीन में जे वलासे वारे इलाइक़े में हो, जेके हाणे ॿई बंदि थी चुका आहिनि। ही जेल उन करे बि मुनफ़र्द हो, हिकिड़ो ॿीहर तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिते न डिघियूं दीवारूं हुयूं, न वर्दी वारा सिपाही हुआ, न को ॿिया जेके जेल जूं जेके सख़्तियूं हुयूं। हिते हिकु खुलियल ॻोठाणो माहौल जेलनि खे कैदियुनि खे ॾिनो वेंदो हो, जिते कैदी पंहिंजी फैमिली सां गॾु रहंदा हुआ। ऐं हिते सीरानी शहर में वञी जेको कैदी शॉपिंग बि कंदा हुआ, होटलनि ते फिल्मूं बि ॾिसंदा हुआ ऐं पंहिंजा जेके नंढा नंढा रोज़गार बि कंदा हुआ, कारोबार बि कंदा हुआ। हिकिड़ी कैदियुनि जी हिकिड़ी ख़ूबसूरत दुनिया हुई जेका हाणे उजड़ी वई आहे। तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी।